नाज़रीन हिते हिकु अहम ख़बर शामिल कंदा हलूं। इस्लाम अमुन रहम इंसानी जो मज़हब आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो पैगाम जारी कयो वियो आहे। इस्लाम खे इंतहा पसंदी सां ॻंढण जहालत जो अक्स आहे। सदर पारां चयो वियो आहे क्राइस्ट चर्च सान्य इंसानियत जे ज़मीर खे झंझोड़ियो आहे। पाकिस्तान मुसलसल आलमी फोर्सनि ते इस्लामोफोबिया जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करे रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो इस्लामोफोबिया जे ख़ात्मे ते आलमी ॾियारी पैगाम जारी कयो वियो आहे। आलमी बिरादरी खे नफ़रत ते ॿधल ॾोहनि ख़िलाफ़ कानून तहत मज़बूत करणु घुरिजे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान में अक़लियतुनि खे बराबरि हक़ ऐं मौक़िया फ़राहम कया पिया वञनि। हिकु दो ॿीहर अव्हांखे ख़बर खां आगाह कंदा हलूं। इस्लाम अमुन रहम ऐं इंसाफ़ जो मज़हब आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो पैगाम जारी कयो वियो आहे। इस्लाम खे इंतहा पसंदी सां ॻंढण जहालत जो अक्स आहे। क्राइस्ट चर्च सान्य इंसानियत जे ज़मीर खे झंझोड़ियो आहे। सदर पारां चयो वियो आहे त पाकिस्तान मुसलसल आलमी फोरमनि ते इस्लामोफोबिया जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करे रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो इस्लामोफोबिया ख़िलाफ़ ख़ात्मे जे आलमी ॾियारे ते पैगाम जारी कयो वियो आहे। आलमी बिरादरी खे नफ़रत ते ॿधल ॾोहनि ख़िलाफ़ कानूनी तहफ़ुज़ खे मज़बूत करणु घुरिजे। सदर पारां चयो वियो आहे त पाकिस्तान में अक़लियतुनि खे बराबरि हक़ ऐं मौक़िया फ़राहम कया पिया वञनि। आलमी बिरादरी खे नफ़रत ते ॿधल ॾोहनि ख़िलाफ़ कानूनी तहफ़ुज़ खे मज़बूत करणु घुरिजे। पाकिस्तान में अक़लियतुनि खे बराबरि हक़ ऐं मौक़िया फ़राहम कया विया आहिनि। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कंदा हलूं। इस्लाम अमुन रहम ऐं इंसाफ़ जो मज़हब आहे। सदर आसिफ अली ज़रदारी पारां पैगाम जारी कयो वियो आहे। इस्लाम खे इंतहा पसंदी सां ॻंढण जहालत जो अक्स आहे। सदर पारां चयो वियो आहे त क्राइस्ट चर्च सान्य इंसानियत जे ज़मीर खे झंझोड़ियो आहे। पाकिस्तान मुसलसल आलमी फोरमनि ते इस्लामोफोबिया जे ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करे रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो इस्लामोफोबिया जे ख़ात्मे ते आलमी ॾियारे ते पैगाम जारी कयो वियो आहे।